सरदारती इलेक्शन में पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी हूंदो। आसिफ अली ज़रदारी सदर जो उहिदो संभालण खां पोइ वफ़ाक़ खे बचाईंदो। मूंखे चयो वियो त 3 सालनि लाइ मियां साहब वज़ीर आज़म बणिजे, 2 सालनि लाइ तव्हां वज़ीर आज़म बणिजो। मां ईअं वज़ीर आज़म नथो बणिजणु चाहियां, चूंडी वज़ीर आज़म बणिजंदुसि। मां वज़ीर आज़म बणिजण लाइ न, अवाम जे मसइलनि जे हल लाइ इलेक्शन विढ़ियुसि। चइनी सूबनि में लॻंदड़ बाहि खे विसाइण लाइ हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान खपे जो नारो हणां थो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ठटे में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मर्कज़ में वज़ीर आज़म खे वोट ॾींदासीं पर वज़ारतूं न वठंदासीं। तमामु सियासी पार्टियुनि खे अवाम ऐं मुल्क जे लाइ सोचणो पवंदो। मुल्क जी ख़ुशहाली ऐं मज़बूत मईशत जे लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। पीर साहब ॿुधाए त धांधली किथे थी आहे। पीर साहब अवां नसलनि खां चूंडनि में हाराईंदा पिया अचो। जेकॾहिं पीर साहब ऐं मौलाना साहब वटि के सबूत आहिनि त पेश कनि। धांधलीअ जूं शिकायतूं कंदड़ मुंहिंजो मुक़ाबिलो कनि, खेनि पंहिंजी हैसियत जो पतो पइजी वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क में अमरानो निज़ाम आणण जी कोशिश थी त मज़ामत कई वेंदी। जमहूरियत खे को ख़तरो थियो त कारकुननि खे ॿाहिरि निकिरण जो सॾु ॾिनो वेंदो। जमहूरियत जे ख़िलाफ़ थींदड़ समूरनि साज़िशुनि खे नाकाम बणायो वेंदो। बलोचिस्तान जा 3 आज़ाद उम्मीदवार पीपल्स पार्टीअ में शामिल थी विया। लियाकत लोहरी, असफंदियार काकड़ ऐं मौलवी नूरुल्लाह आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त बलोचिस्तान जा बाक़ी 3 आज़ाद उम्मीदवार बि पीपल्स पार्टीअ में शामिल थी वेंदा। वफ़ाक़ी हुकूमत जी जोड़ जक जे मामले ते पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग विच में अॼु आम अॻभराईअ जो इम्कान। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी कोऑर्डिनेशन कमेटी जे इजलासुनि में मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते सलाह मशवरा जारी आहिनि। इन वक़्त ताईं हतमी नुक़्ता तइ न थी सघिया आहिनि। इसाक़ डार जो चवणु आहे त हुकूमत साज़ीअ जे मामले खे क़तई शकिल ॾियण लाइ सलाह मशवरनि जा 4 दौर मुकमल थी चुकिया आहिनि। अॼु ॻाल्हियुनि जो 5हों दौरु थींदो। असांजो पीटीआई सां को बि इताद न थियो आहे। पीटीआई सां 12 सालनि ताईं इख़्तिलाफ़ रहिया आहिनि। ॿिन्ही पार्टी विच में भिति न पर जबल आहे। जबल खे पार करणु सवलो न आहे। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त आइन जे दायरे में रहंदे अॻिते वधणो पवंदो। हू अहिड़ो माहौल चाहिनि था जंहिं में ॻाल्हियूं थियनि ऐं मसइले जो हल निकिरी अचे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया। रोडीअ में ट्रक जो टक्कर लॻण सबबि नौजवान फोत थी वियो। गमट वेझो क़ौमी शाहराह ते कोच जो टक्कर लॻण सबबि पीरसन औरत हयाती विञाए वेठी। नवाबशाह भरिसां डासन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हिकु मुसाफ़िर मौत जी अबद अंदी सुम्ही पियो। 1 ॼणो ज़ख़्मी। गोसपुर पुलिस पारां मुगवी नौजवान खे मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा। ॻुझी इतलाह ते कचे वारे इलाइक़े में कार्रवाई करे नौजवान खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस जो बयान। मुगवीअ जी बाज़ियाबी भुंगाए वरिती आहे। ज़रियनि जी दावा। कश्मीर पुलिस मुल्तान वासीअ खे अगवा थियण खां बचाए वरितो। मुल्तान जे शहरीअ खे नौकरीअ जे बहाने कचे घुराए वियो। खेसि अगवा थियण खां बचाए वियो आहे। पुलिस जो बयान। जरवार वासी नींगरीअ सां मुबैना तौर ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। वाक़े जो केस दाख़िल थियण खां पोइ जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो। 2 ॾींहं पहिरीं ॻोठ मोहम्मद अली बोज़ार में नींगरीअ खे ज़्यादतीअ जो निशानो बणायो वियो हो। जापान जे साञा वञण जो सिंध जे तहज़ीबी अयान मोहन जे दड़े जो दौरो। 11 ॼणनि ते ॿधल जापानी सियाहनि जे वफ़द स्टोपा ग्रेट बाथ डी के एरिया समेत मुख़्तलिफ़ हंध घुमी ॾिठा। जापान वासियुनि जो चवणु आहे त मोहन जे दड़े खे ॾिसणु संदनि ख़्वाब हो। सिंध जी हज़ारे वर आगाटी आसारनि खे ॾिसण वारे ख़्वाब जी अॼु साबिया माणी आहे। MPSL जे मैच में मुल्तान सुल्तान कराची किंग्स खे 55 रन्सुनि तां हाराए छॾियो। मुल्तान सुल्तान तरफ़ां मुक़ररु 20 ओवर में 2 विकेटनि जे नुक़सान ते 185 रन्सूं ठाहियूं वयूं। कराची किंग्स मुक़ररु ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते रुॻो 130 रन्सूं ठाहे सघी।
ॿी मैच में कोयटिया ग्लेडिएटर्स पेशावर ज़ल्मी खे 16 रन सां शिकस्त ॾेई छॾी।